अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध जी मालूमात यूट्यूब चैनल। जीअं त मां आहियां रमज़ान अली मरी। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त अदाकार मजू सतालाड़ सां पंहिंजा परावा ड्रामे में हिकु ख़तरनाक हादिसो पेश आयो हो। अदाकार मजू सतालाड़ सां पंहिंजा परावा ड्रामे में कहिड़ो ख़तरनाक हादिसो पेश आयो हो, मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां मां तव्हां दोस्तनि खे हिकु गुज़ारिश कयां थो त जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं पहिरियों दफ़ा मुंहिंजे यूट्यूब चैनल ते आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी। दोस्तों, पंहिंजा परावा ड्रामे अदाकार मजू सतालाड़ सां हिकु ख़तरनाक हादिसो पेश आयो हो। जी हा दोस्तों, मजू सतालाड़ सां पंहिंजा परावा ड्रामे में थियो ईअं त पंहिंजा परावा ड्रामे जी शूटिंग दौरान मजू सतालाड़ मोटरसाइकिल में वञी रहियो त अचानक मजू सतालाड़ सां कार वारे जो ख़तरनाक हादिसो पेश आयो, जंहिंमें मजू सतालाड़ तमामु ज़ख़्मी थी पिया। हिकु बांह हिकु पेर टुटी पियो। 1 महीने ताईं अदाकार मजू सतालाड़ इस्पताल में दाख़िल रहियो। हादसे पेश अचण बाद मजू सतालाड़ पंहिंजा परावा ड्रामो छॾे ॾिनो। दोस्तों, उमेद कयां थो त हीअ स्टोरी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। स्टोरी पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कंदा। चैनल ते नवां आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो।